त आलमी दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ 19 खां 22 नवंबर ताईं कराची में थी रही है। वॾे वज़ीर मुरादरी शाह जी सदारत हेठि दिफ़ाई नुमाइश बाबति इजलास कोठायो वियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर शर्जील मेमन, ज़ियाउल हसन अंजार ऐं ॿियनि लाॻापियल इख़्तियारनि शिरकत कई आहे। इजलास में शहरनि जे लाइ 21 नवंबर ते कराची शो बि कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुरादरी शाह जो चवणु आहे त पाकिस्तान आलमी अमन ऐं इस्तिहकाम जे लाइ अहम किरदार अदा करे रहियो आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त आइडियाज़ नुमाइश सां पाकिस्तान जे स्ट्रेटेजिक लाॻापनि खे हथी मिलंदी। नाज़रीन, अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं त आलमी दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ 19 खां 22 नवंबर ताईं कराची में थी रही आहे। वॾे वज़ीर मुरादरी शाह जी सदारत हेठि दिफ़ाई नुमाइश बाबति इजलास कोठायो वियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर शर्जील मेमन, ज़ियाउल हसन अंजार ऐं ॿियनि लाॻापियल इख़्तियारनि शिरकत कई आहे। इजलास में शहरनि जे लाइ 21 नवंबर ते कराची शो बि कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुरादरी शाह जो चवणु आहे त पाकिस्तान आलमी अमन ऐं इस्तिहकाम जे लाइ अहम किरदार अदा करे रहियो आहे। वॾे वज़ीर जो चवणु हो त आइडियाज़ नुमाइश सां पाकिस्तान जे स्ट्रेटेजिक लाॻापनि खे हथी मिलंदी। आलमी दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ 19 खां 22 नवंबर ताईं कराची में थी रही है। वॾे वज़ीर मुरादरी शाह जी सदारत हेठि दिफ़ाई नुमाइश बाबति इजलास कोठायो वियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर शर्जील मेमन, ज़ियाउल हसन अंजार ऐं ॿियनि लाॻापियल इख़्तियारनि शिरकत कई आहे। इजलास में शहरनि जे लाइ 21 नवंबर ते कराची शो बि कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील सां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़, अपडेट कजो। आलमी दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ 19 खां 22 नवंबर ताईं कराची में थी रही है, कहिड़ा तफ़सील हवाले सां? बिल्कुल फरा सिंध वॾे वज़ीर सैयद मुरादरी शाह जी सदारत हेठि 12वीं जेका आलमी दिफ़ाई नुमाइश आहे सेमिनार आइडियाज़ 2024 जे हवाले सां टी जेका स्टेयरिंग कमेटी आहे उनजो इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर शर्जील मेमन, ज़ियाउल हसन अंजार, जाम इकरामुल्लाह दारेजो, ज़ुल्फ़िकार शाह, मेयर कराची मुस्तफ़ा वहाब, डीजी जनरल डिफेंस एक्सपोर्ट प्रमोशन ऑर्गेनाइजेशन मेजर जनरल असद नवाज, डीजी रेंजर्स मेजर जनरल अतर वकास, चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह, सेक्रेटरी गरू खातो इकबाल मेमन, आईजी सिंध गुलाम नबी मेमन, एडिशनल आईजी पुलिस कराची जावेद आल मोदो ऐं ॿिया जेके लाॻापियल अमलदार हुया वज़ीर हाउस में इजलास में शरीक थिया आहिनि। अहिड़े तरीक़े सां आइडियाज़ 2024 जे मुनक़िद थियण जे हवाले सां कराची में 19 खां 22 डिसंबर जी जेका तारीख़ हुनजो तायन थियल आहे। वॾे वज़ीर चवणु आहे त ते निशान पाकिस्तान लॻे शेयरिंग जे हवाले सां 21 नवंबर 2024 ते कराची शो जो इंतज़ाम बि कयो पियो थो वञे। अहिड़ी तरह सां आइडिया 2024 सां पाकिस्तान जे जेको स्टेटिक जेके तालुकात आहिनि उनखे न सिर्फ़ु फ़रोग़ हासिल थींदो बल्कि पाकिस्तान जो जेको आलमी अमन ऐं उनजे इस्तेहकाम ते तवाज़न खे बरक़रार रखण में न सिर्फ़ु इहा नुमाइश अहम किरदार अदा करे थी बल्कि आइडिया जी मेज़बानी खिते में टेक्निकल तरक्की ऐं जेका विरासत वारी जेको मामिलो आहे उनजी हौसला अफ़ज़ाई जे हवाले सां असांजो जेको अहद आहे उनजी जेका कारकर्दगी मुंहुं ॻोल्हींदड़ जेको सबूत आहे। अॼु असां जेका आलमी दिफ़ा जेका निमाइश आहे आइडियाज़ 2024 जे हवाले सां मनसूबनि खे न सिर्फ़ु हथमी शिकिल ॾींदासीं बल्कि मज़बूत नुमाइंदगी हिन तक़रीब कामयाबी जे हवाले सां असांजी गेॾल जेका अज़म जी अकास आहे। वॾे वज़ीर चवणो त आइडियाज़ 2024 जे हवाले सां इंसान जेके आहिनि अॼु हिन जे हवाले सां जाइज़ो वठी हुनखे हथमी शिकिल ॾियणी आहे। आइडियाज़ जे मौक़े ते शहर खे साफ़ सुथिरो ऐं ख़ूबसूरत नज़र अचणु घुरिजे। वॾे वज़ीर KMC वाटर बोर्ड ऐं साल्ट वेस्ट खे हिदायतूं जारी कयूं ऐं शहर में फुटपाथनि खे पेंट करे ग्रीन बेल खे जेके वण लॻाए हुकुम कयो। वॾे वज़ीर चवणो त आइडियाज़ जे इवेंट खे पहिरीं जीअं रोडनि ऐं रस्तनि जी मरमत जे हवाले सां जेके इंतज़ाम आहिनि उन्हनि खे हथ ॾिनी वञे। वॾे वज़ीर इहो चवणो त जेको ट्रैफिक मैनेजमेंट ऐं मुतबादिल जेके रस्ता आहिनि उन्हनि खे जेको दुरुस्त कयो वञे प्लान मुरतब कयो वञे। आइडियाज़ 2024 जे हवाले सां टी जेका स्टेयरिंग कमेटी आहे उनखे ख़िताब कंदे वॾे वज़ीर जो चवणो त उनजी कामयाबी असांजे गॾियल कोशिशुनि जो न सिर्फ़ु ॾिस नतीजो हूंदो त बल्कि जेका लॻापियल पार्टनरशिप आइडिया प्लेटफॉर्म जे हवाले सां हिंद हुकूमत जेका मुतदिल जेका हिमायती तरतीब करे थी ऐं 2000 जेका आइडिया जेके हवाले सां जेका क़ौमी ऐं आलमी दिफ़ाई सनत जी जेका सुञाणप हुई अॼु बि मुल्क जी सुञाणप आहे। वॾे वज़ीर चयो त इहो जेको मुस्तक़बिल जे हवाले सां हिकिड़ो वॾो इज्तिमा बणिजी रहियो आहे। दिफ़ाई नुमाइश में जदीद टेक्नोलॉजी खे पाकिस्तान ऐं उन खां ॿाहिरि जे जेको इल्मु आहे उनजे जेको विरासत जे हवाले सां फ़रोग़ मिलंदो ऐं आइडिया जो जेको आइडियो आहे उहो दुनिया में हाणे न सिर्फ़ु असांजी सुञाणप बणिजी चुको आहे बल्कि जेका दिफ़ाई नुमाइश आहे उनमें आलमी शिराकतदारनि जे हवाले सां असां उनखे गहरो ऐं गॾियल जेको तालुकात न सिर्फ़ु सबूत सम्झूं था ऐं आलमी अमन इस्तेहकाम ख़ुशहाली जे हवाले सां हुनजो पैगाम वञणु घुरिजे। संस्थे चवणो त नुमाइश में परॾेही जेके महिमान दिफ़ाई सनतकार अमन ऐं सलामती जे चैलेंज जे हवाले सां न सिर्फ़ु पंहिंजा ख़्याल ओरींदा बल्कि इहो जेको 2024 जो आइडिया जो जेको मेलो आहे 19 खां 22 नवंबर ताईं
कराची के एक्सपो सेंटर में सजायो वेंदो। आइडिया जे जेके 12वीं जेका एडिशन आहे उन में असांजी मेज़बानी ऐं असांजे आज़म तरक़ी सफ़र खे वाज़े करे थो। पाकिस्तान जे आलमी पार्टनर जे हवाले सां स्ट्रेटेजिक जेका तालुकात आहिनि उनखे मज़बूत कंदो। संदसि चवणु त दिफ़ाई निमाश में जेके मुक़ररी मंदूब ईंदा, तजारती वफ़द ईंदा, दिफ़ाई अमलदार ईंदा, उन्हनि जे विच में ख़्यालनि जी जेका ॾे वठि थींदी उनखे फ़रोग़ हासिलु थींदो ऐं जेके पेचीदा मनसूबाबंदी ऐं बिना कंहिं रुकावट जे अमल दरामद खे अहमियत ॾियणु हिकिड़ो वॾो कमु आहे। असां मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि ऐं खातनि खे मनसूबनि जे हवाले सां जाइज़ो वठण जे हवाले सां बि वेठा आहियूं ऐं इन हवाले सां आइडियाज़ खे कामयाबु करण सां सभिनी जो इज्तिमाही आज़म ऐं उन्हनि खे पंहिंजे कामयाबु हिकमत अमली जे हवाले सां हिदायत कंदे मज़बूत प्लानिंग जो हुकुम कयो आहे। जी फरा ठीकु आहे फयाज़, हिन हवाले सां समूरा तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी अमां जी।